أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الذين قالوا ربنا الله ثم استقاموا تتنزل عليهم الملائكة ألا تخافوا ولا تحزنوا وأبشروا بالجنة التي كنتم توعدون نحن أولياؤكم في الحياة الدنيا وفي الآخرة ولكم فيها ما تشتهي أنفسكم ولكم فيها ما تدعون نزلا من غفور رحيم बेशक कोई माण्हू जिन चयो त असांजो रब अल्लाह आहे पोइ उन ते क़ाइम रहिया उन्हनि ते फ़रिश्ता नाज़िल थींदा ऐं चवंदा त तव्हां न ख़ौफ़ करियो ऐं न ग़म करियो ऐं उन जन्नत सां ख़ुशि थियो जंहिंजो तव्हां सां वाइदो कयो वेंदो असां तव्हांजा दुनिया जी ज़िंदगी में बि दोस्त हुआसीं ऐं आख़िरत में बि ऐं तव्हांजे लाइ उन जन्नत में उहे तमामु नेमतूं आहिनि जिन खे तव्हां जूं दिलियूं चाहिनि ऐं तव्हांजे लाइ उहे तमामु नेमतूं आहिनि उन में जेके तव्हां घुरो उन ज़ात पाक जे महिमानीअ जे तौर ते जंहिंजी बख़्शिश बि वॾी आहे ऐं जंहिंजी महिरबानी बि वॾी आहे हिते अल्लाह रब्बुल आलमीन ईमान वारा जेके आहिनि उन्हनि जे लाइ बदिले जो ज़िक्र फरमायो पोयां अल्लाह रब्बुल आलमीन ज़िक्र फरमायो त काफ़रनि जेके अल्लाह पाक जा इनकारी यानी शिरक करण वारा ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिसालत जा इनकारी ऐं आख़िरत जा इनकारी उन्हनि जे लाइ दलाइल खे बयानु कयो हिते अल्लाह ताला फरमाए पियो त उहे माण्हू जिन चयो त असांजो रब अल्लाह आहे यानी उन्हनि दिलि सां बि इक़रार कयो अल्लाह पाक जी तौहीद जो त असांजो परवरदिगार हिकिड़ो अल्लाह आहे दिलि सां बि चइनि ऐं ज़बान सां बि चइनि माना कलमूं पढ़नि तौहीद जो इक़रार कनि सुमस्तक़ामू पोइ उन्हनि उन ते क़ाइमु रहिया इस्तिक़ामत जी मुख़्तलिफ़ तशरीहूं कयूं वयूं आहिनि ऐं हासिल इहो आहे त इस्तिक़ामत में मां मुराद आहे पूरे दीन ते हलणु हर अल्लाह पाक जी मना कयल शइ खां बचणु ऐं जेके फ़राइज़ आहिनि वाजिबात आहिनि उन्हनि खे पूरो करणु इहा आहे इस्तिक़ामत पोइ माना जिन माण्हुनि ईमान ऐं अमल सालिह वारी ज़िंदगी इख़्तियार कई ऐं गुनाहनि खां पंहिंजे पाण खे बचायो उन्हनि जो बदिलो इहो आहे त फ़रिश्ता उन्हनि ते नाज़िल थींदा फ़रिश्ता उन्हनि जे लाइ लहंदा छा मतिलबु हिन में फरमायो अथनि त टिनि जॻहियुनि ते हिकिड़ो मौत जे वक़्तु जेॾी महिल फ़रिश्तो हुनजो साहु कढणु ईंदो ओॾी महिल फ़रिश्ता हिन वटि ईंदा ऐं हिनखे अची ही ख़ुशख़बरी ॿुधाईंदा ऐं ॿी इहा त जेॾी महिल क़बर में हिनखे रखियो वेंदो ओॾी महिल फ़रिश्ता हिनखे अची ख़ुशख़बरी ॾींदा टियों जेॾी महिल क़बरुनि मां उथंदो क़यामत जे मैदान में त ओॾी महिल फ़रिश्ता हिनखे ख़ुशख़बरी ॾींदा ऐं छा ख़ुशख़बरी ॾींदा ही जेके फ़रिश्ता कहिड़ा फ़रिश्ता हूंदा ही अल्लाह जी रहमत ऐं अल्लाह जे तरफ़ां मुबारक खणी अचण वारा ऐं ख़ुशख़बरी खणी अचण वारा मलाइका हूंदा छा चवंदा अल्लाह तख़ाफ़ू तव्हां डिॼो न माना हाणे मौत अचे पियो तव्हांखे हाणे अॻियां तव्हां सां छा थींदो क़बर में हशर में इन खां तव्हां को डपु न करियो डपु बिल्कुलु न करियो ख़ौफ़ न करियो ख़ौफ़ थींदो आहे अॻियां अचण वारी शइ जो वला तहज़नू ग़म न करियो माना हिते दुनिया तव्हां खां छॾाइजे पई दुनिया जा घर घाट दुनिया जो औलाद दुनिया जी ज़ाल ॿार दुनिया जूं नेमतूं तव्हां खां छॾाइजनि पियूं इन जे जेको तो छॾाइजण ते तव्हां को ग़म न करियो छो त तव्हांखे इन जो बहितरीन नेमुल बदल मिले पियो बहितरीन बदल तव्हांखे मिलंदो क़बर में हशर में
ऐं उन नेमत सां उन जन्नत सां ख़ुशि थी वञो, उनजी ख़ुशख़बरी वठो, उन जन्नत सां ख़ुशि थियो जंहिंजो तव्हां सां वाइदो कयो वेंदो हो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़बानी क़ुरान जे ज़रिए सां तव्हां सां वाइदो कयो वेंदो त ईमान ऐं अमल साले इख़्तियार कंदा हो, गुनाहनि खां परहेज़ कंदा हो त तव्हांखे ही नेमतूं ही जन्नत मिलंदी। उहा उन जन्नत जी ख़ुशख़बरीअ सां ख़ुशि थियो। फ़रिश्ता चवंदा त असां दुनिया में बि तव्हांजा साथी हुआसीं। माना हिकिड़ी रिवायत में अचे थो त जेॾीमहिल क़बर मां इहो उथंदो त ही फ़रिश्ता जेके कुल हंधि वेठा आहिनि लिखनि पिया, उहे जीअं ही क़बर मां उथंदा त उहे हुन सां मुलाक़ात कंदा ऐं उहे चवंदा उहे त दुनिया में साथी हुआ ई। इन तरीक़े सां जेके ॿिया फ़रिश्ता थियनि था, यानी नेकोकार इंसाननि जी मदद जे लाइ, उहे इंसान दुनिया में ॾिसे त कोन थो, पर इंसान जा उहे दुनिया में मददगार थियनि था। जेके इंसान खे जेको आहे सो जेकॾहिं को ग़म पहुचे त पोइ उन ते हुनखे दिलि खे मज़बूत रखनि था ऐं उन जे दिलि में हिकिड़ी तसल्ली ऐं इत्मीनान ऐं जेको सो यानी सुकून जी कैफ़ियत जेका थिए थी न, उहा फ़रिश्तनि जी सोहबत जे करे थिए थी, फ़रिश्तनि जे साथ जे करे थिए थी। त अहिड़े तरीक़े सां का मुसीबत जी ॻाल्हि अची थी वञे या का परेशानी त हुन में हुनजी मदद कंदा। त हू फ़रिश्ता चवंदा त असां दुनिया में बि तुंहिंजा साथी हुआसीं ऐं आख़िरत में बि जेको आहे सो तुंहिंजा, आख़िरत में त बिल्कुलु साम्हूं हूंदो। क़ुर पाक में वो त लक़ाहुमुल मलाइका, यानी आम्हूं साम्हूं फ़रिश्ता ईंदा उन्हनि खे ऐं फ़रिश्ता हर दरवाज़े मां दाख़िल थींदा। त ऐं छा चवंदा त वलकुम फ़ीहा मा तश्तही अनफुसुकुम, हिते दुनिया जन्नत में तव्हां जे लाइ उहे तमामु नेमतूं आहिनि जिन खे तव्हां जूं दिलियूं चाहिनि, ऐं तव्हां जे लाइ उहे तमामु नेमतूं आहिनि जेके तव्हां घुरो। माना हिते दुनिया में हासिल इहो थियो, आख़िरत में जन्नत में तव्हां जे लाइ चाहे तव्हां ज़बान सां कुझु चओ त ही नेमत खपे, या ज़बान सां चओ बि न, तव्हांखे उन खां सवाइ जेको चवण खां सवाइ तव्हांखे चवण जी बि तकलीफ़ कान ॾिनी वेंदी, तव्हां जे लाइ उहे नेमतूं पेश कई वेंदियूं। इन में अचे थो त जेको तो जन्नती जन्नत में हूंदो ऐं जेकॾहिं हुनजे दिलि में रुगो ख़्वाहिश पैदा थींदी त आऊं पखियुनि जो गोश्त खां, पखी उॾामनि पिया, रुगो दिलि में इहा ॻाल्हि आई, अञा ज़बान ते बि कोन आंदई त जेके पखी आहिनि, पखीअ जो गोश्त जेको आहे उहो यानी भुॻल गोश्त हुनजे साम्हूं अची रखियो वेंदो ऐं खाईंदो। अहिड़े तरीक़े सां जेको अहिड़ियूं नेमतूं अलाह पाक तयारु करे रखियूं आहिनि। ॿी हदीस में अचे थो जंहिंखे कंहिं अखि ॾिठो कोन, कंहिं कन ॿुधो कोन, कंहिं दिलि दिमाग़ सोचियो बि कोन। अलाह पाक पाण सभिनी खे आफ़ियत सां नसीब फरमाए। ही अॻियां फरमायो त नुज़ुलम मिन गफ़ूरिर रहीम, इहा ही सभु कुझु जेके नेमतूं मिलंदियूं छा आहे, उन पाक ज़ात जे महिमानीअ जे तौर ते मिलंदियूं जेको वॾो बख़्शणहार आहे ऐं सभु वॾो महिरबान आहे, यानी अल्लाह पाक। माना छा त इहे जेके नेमतूं तव्हांखे मिलंदियूं या महिमानीअ खे महिमान खे छा थो थिए, इज़त सां खारायो थो वञे, महिमान खे इज़त सां महिमानी कई थी वञे। त माना जन्नत महिमान खानो आहे अल्लाह पाक जो, उते अल्लाह ताला जन्नतनि जी महिमानी कंदो, यानी इज़त सां हुननि खे सभु नेमतूं पेश कई वेंदियूं। अहिड़ी तरीक़े सां महिमान जेको हूंदो आहे उहो उन खे दस्तरखान ते ऐं उन खे जेको आहे मेज़बान अहिड़ी शइ पेश कंदो आहे जेको तो हिन जे साए गुमान में बि न हुजे, अहिड़ी शइ पेश करण जी कोशिशि कंदो आहे। त इन में इहे शयूं अची वियूं। उहा ज़ात पाक अल्लाह पाक जी जेका वॾी बख़्शणहार ज़ात आहे ऐं वॾी महिरबान ज़ात आहे, हीअ जन्नत जूं नेमतूं, हीअ जन्नत तव्हांखे जेको आहे उन जे महिमानी जे तौर ते आहे। अल्लाह ताला पाण सभिनी खे बग़ैर हिसाब बग़ैर अज़ाब जे जन्नतुल फिरदौस नसीब फरमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या दल जलाल वल इकराम, या दल जलाल वल इकराम, या दल जलाल वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद
कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसनह व फिल आखिरति हसनह वक़िना अज़ाबन्नार। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। आमीन आमीन।